देखो तो मुझे समझ में गाल लगे जे भाई उन जो इलाज मुमकिन है सही सबसे मुमकिन है पर जैसी तई को माण्हू पंहिंजो पाण खे पाण सेट न करणु चाहिए कैसे कंहिंजो कुछ भी कोन थो थी सघे यार हिकिड़ो माण्हू पंहिंजे आपे में ही ना है वो पंहिंजो पाण खे सेट कीअं थो करे सघे सेट करे सघे यार इंसान ॾाढो पावरफुल आहे जो चाहे तो सब कुछ करे सघे यार किबरिया असांजो दोस्त आहे ते असां उनजे लाइ दुआ घुरी आहे अहिड़ो जोश आहे त हुन शख़्स खे को माण्हू वणे ई कोन थो पियो अलाए न केतिरो साल खां वठी पंहिंजो पाण खे कमरे में कैद करे रखियो अथई उन वक़्त तो ॿाहिरि निकिरे जंहिं वक़्तु हुनखे कंहिं शइ जी का शइ खपे थी पई हालांकि हर शइ ख़बर पए थी पई उथण जी वेहण जी खाइण जी पीअण जी लटे कपिड़े जी पर जॾहिं को माण्हू ॻाल्हाए थो त हमरा चरत थो पए सची ॿुधाए मूंखे त चङो बि नाहे लॻंदो कॾहिं कीअं थींदो आहे त को माण्हू असांजे ज़हन ऐं घुमाण खां का वॾी ॻाल्हि करे विझंदो जंहिंखे असां सम्झी न सघंदा पोइ अहिड़नि लफ़्ज़नि सां उनखे नवाज़े विझंदा आहियूं यार असां कॾहिं बि पंहिंजी इल्मी गुरबत ते गौर न आहे कयो ॿिए खे चरियो चई विझंदा आहियूं चलो न त बाक़ी छा आहे जेको माण्हू पंहिंजे मुंहं सां ॻाल्हाइण खे वधीक तरजीह ॾिनो हुजे ऐं ॿिए खे ॾिसी ख़ामोशी इख्तियार करे त चलो न त बाक़ी छा आहे इस ॻाल्हि को थी सघे थो खून खां नाराज़ हुजे या हुनखे जवाब ॾियण जे क़ाबिल न सम्झंदो हुजे त ख़बर न आहे ॿिए खे पंहिंजे क़ाबिल न सम्झणु त ख़बर न आहे त बाक़ी छा आहे वो ॻाल्हि शख़्सियत जी नाहे कई वो ॻाल्हि कई आहे सवाल जे जवाब जी काफ़ी सारा सवाल अहिड़ा हूंदा आहिनि जेके जहालत सां भरियल हूंदा ऐं उन्हनि जो जवाब सिर्फ़ु ख़ामोशी हूंदो पोइ हिन जो मतिलबु इहो न आहे त अॻिलो तकबुर में ऐं ॿियो त तकबुर में ऐं फ़ख़ुर में फ़र्क़ु आहे मुंहिंजी ॻाल्हि असां ॿिन्हीअ मां हुनखे वधीक आऊं थो ॼाणियां यार इन ॻाल्हि ते मूंखे फ़ख़्रु आहे पर जेकॾहिं मां ईअं चवां त मूंखे कंहिं बि टॉपिक ते तोखां वधीक ॼाण आहे इन ॻाल्हि ते बि मूंखे फ़ख़्रु आहे पर जेकॾहिं मां ईअं चवां त मूं जहिड़ो को थी कोन थो सघे या मूं जहिड़ो को आहे ई कोन इहो तकबुर आहे न सम्झे न अड़िया वे मां तोखे सम्झां मां तोखे आसान लफ़्ज़ में थो सम्झायां यार ॻाल्हि ॿुध हिकिड़ो मास्टर जॾहिं स्कूल में ॿारनि खे पढ़ाईंदो आहे न त हुनखे इन ॻाल्हि जो फ़ख़्रु हूंदो आहे त हू उन्हनि सभिनि खां वधीक ॼाण रखंदड़ आहे तॾहिं त उन्हनि खे पढ़ाए थो पर जेकॾहिं ईअं चवे त मूं जहिड़ो को पढ़ाए कोन थो सघे इहो तकबुर यार तव्हां किबरिया खे सम्झण जी कोशिशि कयो हेतिरे अरसे खां हुनजे अंदर में भञ-ढाह थी आहे यार जेको माण्हू पंहिंजे अंदर जे किरदारनि खे ॿाहिरि कढी पंहिंजे मुंहं सां जो वेठो ॻाल्हाए थो ज़रूर त कुझु हुन सां थियो आहे न किबरिया है तुझे ॾिसण खां बाद हर शख़्स किबरिया है तुझे ॾिसण खां बाद दावा मुंहिंजी
सहिया दावा मुझी सहिया तुझे हर शख्स बिरियाए तुझे दिसना खबर वे बीठो जो वे ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि सभु ॿुधो वे मां तुंहिंजी सभु ॻाल्हियूं मञण जे लाइ तयारु आहियां सभु ॻाल्हियूं तुंहिंजी मञण लाइ तयारु आहियां दुनिया खे हासिल करण जे लाइ दुनिया जहिड़ो थियणो पवंदो आहे पंहिंजे कम जे लाइ ॿिए जी हेठां वठणी पवंदी आहे सभु माण्हू मुंहिंजा दोस्त हुजनि दुश्मन कोई बि न हुजे मां सभु ते सभु तुंहिंजी ॻाल्हियूं मञण लाइ तयारु आहियां पर तूं बि मुंहिंजी हिकु ॻाल्हि मञ हिन दुनिया खे आख़िर फना थियणो आहे इहो मां छा कोई दुनिया जी ॻाल्हि खे मञे थी त हिन दुनिया खे फना थियणो आहे हर को मञींदो आहे हिन ॻाल्हि खे जॾहिं हर को मञींदो आहे हिन ॻाल्हि खे हिन दुनिया खे फना थियणो आहे त पोइ दुनिया खे हासिल करण जे लाइ दुनिया जहिड़ो छो थियां तुंहिंजी नॉलेज मुताबिक़ तुंहिंजी ॼाण मुताबिक़ जॾहिं हिन दुनिया में बका आहे ई न त पोइ पंहिंजे कम जे लाइ ॿिए जी हेठां ई छो वठां छो सभु मुंहिंजा दोस्त हुजनि ज़ाहिर ॻाल्हि हक़ जी ॻाल्हि कंदुमि दुश्मन पैदा थींदो सो थिए मूंखे परवाह न आहे यार ॿी ॻाल्हि ॿुधाए तूं हर ॻाल्हि में जज़्बाती छो थी वेंदो नॉर्मल गुफ़्तगू ते करे सघे थी न नॉर्मल ॻाल्हाईंदी कर हर ॻाल्हि में जॾहिं बि तोसां डिस्कस कबी आहे कंहिं न कंहिं ॻाल्हि में जज़्बाती थी वेंदो न न न न न न न जज़्बाती न थींदो आहियां मां जे थींदो आहियां त सही थींदो आहियां तोखे ख़बर आहे ग़लति ॻाल्हि ते गुस्सो अचणु शराफ़त जी निशानी हूंदी अथई ऐं हुन गुस्से खे पी वञणु मोमिन जी निशानी आहे मां मोमिन त न आहियां पर शरीफ़ ज़रूरु आहियां तोखे ख़बर आहे दुनिया छो बुरी आहे ख़बर आहे तोखे हे दुनिया इन जे करे बुरी न आहे जो हिन में बुरा माण्हू तमामु घणा आहिनि पर दुनिया इन जे करे बुरी आहे जो सुठा माण्हू ख़ामोश वेठा आहिनि ख़ासि करे तो जा माण्हू ख़ामोश चुप 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 थोरो मामलो थी चुप 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 आसमान खां ज़मीन हेठि निकिरे चुप चुप दुनिया सड़ी वञे माण्हू मरी वञनि वायु लॻी वञनि मुल्क टुटी वञनि बादश से कब्ज़ा थी वञनि पर तव्हांजा माण्हू चुप 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 ख़ामोश चुप तव्हांजे माण्हुनि जे लाइ वॾे में वॾी भले में भली सुठे में सुठी ज़िंदगी इहा हूंदी आहे दौलत कमायो शादियूं कयो ॿार ॼणो मरी वञो बस ख़तम इहा हूंदी आहे तव्हांजे लाइ वॾे वॾी ज़िंदगी बस चाचा घणी बचे छा हाल आहे बंगलो ठारायो तव्हां 22 कमरनि ते अचे ॾिसी त वञ इहा आहे वॾे वॾी ज़िंदगी तव्हांजे लाइ बस साईं लियाकत बाबा ओडी गाड़ी वती आहे 3 अॻ में हुयूं चौथी बि वती आहे 12 ज़िंदगियूं अल्लाह साईं ॾे थो बस वठूं था इहा आहे वॾे वॾी ज़िंदगी तव्हांजे लाइ बस जेका ज़िंदगी तव्हांखे ज़रूरत जी हद ताईं गुज़ारणी हुई ख्वाहिशुनि में खणी वियो उन ज़िंदगी खे तव्हां कॾहिं सोचियो आहे त तव्हांजे रिज़्क़ में इज़ाफ़ो छो थींदो आहे छा इंसान खाईंदो आहे 2 मानियूं 1 बोर हर शख़्स उन खां वधीक कमाईंदो आहे जॾहिं हिन ॻाल्हि ते गौर कयो त इहो असांखे वधीक रिज़्क़ छो थो मिले इहो यकीनन ॿिए जो माल तव्हांखे मिलंदो आहे त तव्हां उनखे इंसाफ़ सां विरायो पर तव्हां जॾहिं उनखे बंदि कयो था तॾहिं तव्हां ज़लील ऐं ख़्वार आहियो ऐं उअई बि इहो तोखे मां ॿुधाए छॾियां हे दुनिया ख्वाब में मिलियल हिकु दौलत आहे
जॾहिं अखि खुलंदी कुझु बि न हूंदो। घर में सुतो पियो हूंदो आहे न, सुतो पियो हूंदो आहे न घर में, कंहिं कुंड में, कंहिं खट ते, पलंग ते, या कंहिं कुंड ते किनी रिली जे मथां जॾहिं तूं सुतो पियो हूंदो आहे, हॉल में काॾे काॾे वेंदो आहे? लंडन, पेरिस, जापान, मलेशिया, सऊदी अरबिया, दुबई, काॾे काॾे हली वेंदो आहे। ऐं जॾहिं अखि खुलंदी थी साॻियो पंहिंजी औकात में पियो हूंदो आहे, किनी रिली जे मथां। हीअ सॼी दुनिया हिकु ख्वाब आहे। ऐं जॾहिं अखि खुलंदी त कुझु बि न हूंदो। ऐं असुल अखि तॾहिं खुलंदी जॾहिं अखि बंदि थींदी। हिते मरंदासीं, उते उथंदासीं। हीअं मरंदासीं। का गोली लॻी, एक्सीडेंट थियो, कैंसर थियो, बीमार आया, या को पंहिंजो पाण मरियूं, हे मरियो हिन दुनिया में, हुन दुनिया में अचूं। ओ माय गॉड, अल्लाह साईं माफ़ कजां, हे मूंखां ग़लतियूं थी वयूं, हे मां छा करियां, मुंहिंजा मौला मूंखे माफ़ कर। हीअ आहे हिते ज़िंदगी। जज़्बाती खे छो ॻाल्हाईंदो आहे? पुछे थो। उहे बि मुंहिंजो हिन दुनिया सां कहिड़ो वास्तो? कहिड़ो वास्तो हिन दुनिया सां? जंहिंजे हलाल में हिसाब आहे। मां जेको कमायां थो मूंखां पुछा कई वेंदी, कीअं, कॾहिं, किथे, कंहिंसां, छो, छाजे लाइ, इहो सभु कुझु पुछियो वेंदो। ऐं हलाल में हिसाब आहे। छा कंदे तूं में वक़्तु? ॻाल्हियूं थो करे। बाबा बाबा अचो 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 बाबा अचो। तव्हां छो तकलीफ़ कई? तव्हां मूंखे चयो आहे मां पाण हलियो अचां। तव्हां बाबा खां दुनिया के बुरो भलो चवण जे बजाय पंहिंजो एहसास कर तूं छा कई वेठो आहे। हर नंढे खां वॾी नौकरी छॾे घर में बेरोज़गार वारी शक्ल ठाही वेठो आहे ऐं पंहिंजे पीउ सां मिलण पसंदि नथो करे। शर्म न घुरिजे तोखे? जी बाबा, वो असल में मां, तव्हां सही था चओ, मां पाण तव्हां ॾे अचण वारो हुउसि। मूंखे पंहिंजो कमु हुयो। कहिड़ो कमु? तोखे पैसा खपंदा हुआ? कहिड़ो कमु तोखे? पैसा खपंदा हुआ न तोखे? न बाबा, दौलत हाणे मुंहिंजे कदमनि में दम तोड़े वेठी आहे। आई डोंट वांट एनीथिंग। शट अप। मुंहिंजे साम्हूं इहो फिलासफर करण जी कोशिशि न कंदो कर। घणा दफ़ा तुंहिंजे में दोस्त लियाकत खे चयो आहे, सम्झाए हिनखे। तुझे करे मोरल डाउन थी वियो मुंहिंजो। बार बार बेइज्जती थियूं थियनि मुंहिंजूं। चीच खां वठी तोखे हलणु सेखारियो आहे, हेसि ताईं तोखे पहुचायो आहे। मुंहिंजे साम्हूं अॼु तूं फिलासफर थो थिए? ब्लडी इडियट। दिमाग़ ख़राब थियो आहे तुंहिंजो। नॉनसेंस। अम्मा अम्मा, तव्हां छो आहियो? छा था चओ तव्हां मुंहिंजे पुट खे? छा था चओ तव्हां मुंहिंजे पुट खे? तूं विच में न, पीउ पुट में छो न अचां मां विच में? मां पंहिंजे पुट खे 9 महीना पेट में साॼियो आहे। मां चवां थो वधीक ज़बान दराज़ी न कर मूंसां। कदम मां मुंहिंजे पुट खां वधीक दुनिया में का बि शइ कोन्हे का। बाबा प्लीज़, तव्हां मुंहिंजे करे मुंहिंजी मां तूं पटंदी बि न, पटंदी बि तूं। सम्झाया न के मां छा सम्झाईंदो? तव्हां मूंखे छा सम्झाईंदव? अॼु बि तव्हांखे सम्झा तकलीफ़। मां चवां थो मां तुंहिंजी मुंडी लाहे छॾींदोमांइ। लाहे छॾियो मुंहिंजी मुंडी। मूंखे परवाह नाहे। ज़बान दराज़ी न कर। बेकार में पहुची चुकी आहे तूं। दिमाग़ ख़राब थियो आहे तुंहिंजो। तोखे मिजाज़ ख़ुदा सां ॻाल्हाइण जी तमीज़ कोन्हे का। शैतान तो वसे कहाँ और तुझे अंदर में, कहाँ और तुझे अंदर में शैतान लही करे कहाँ जी यकीन मां दुनिया के तो ॾिसे, कहाँ जी ज़बान सां थो ॻाल्हाए, कहाँ जे हथनि सां थो कमु करे। दिमाग़ ख़राब
करे छॾियो तव्हां औरतुनि ऐं तव्हां मर्द बि त पंहिंजो पाण खे मोमिन ऐं पंहिंजो रूप धारे करे सभु शैतानी कम तव्हां कंदा आहियो। मां चवां तुंहिंजे करे अञा वधीक टपीअ त हिते जो हिते मां तोखे तमामु वॾी सज़ा ॾींदुमि, तमामु वॾी सज़ा। मूंखे ॾेई छॾो सज़ा, मूंखे परवाह न, मां तोखे तलाक ॾेई छॾींदुमि। न बाबा प्लीज़ मुंहिंजी माउ खे तलाक ॾियो, ॾेई छॾो मूंखे तलाक, मां तोखे तलाक थो ॾियां। न बाबा प्लीज़ अम्मा खे तलाक ॾियो, ॾेई छॾो मूंखे तलाक, मां तोखे तलाक थो ॾियां, तलाक थो ॾियां, तलाक ॾियो बाबा प्लीज़ प्लीज़ बाबा, अम्मा खे तलाक ॾियो बाबा प्लीज़ प्लीज़ बाबा, अम्मा खे बाबा, अम्मा, अम्मा, बाबा, बाबा, तव्हां काॾे हलिया विया आहियो? मां केतिरो अकेलो थी वियो आहियां। हिन घर में मुंहिंजो कोई बि कोन्हे को बाबा। हिन दुनिया में मां सफ़ा तनाव थी वियो आहियां। तव्हां मूंखे अकेलो छॾे छो हलिया विया आहियो? दीवारुनि सां ॻाल्हाए मां थकिजी वियो। मूंखे जॾहिं इहा ख़बर पई बाबा त पीउ सिज वांगुरु हूंदो आहे, सिज गरम ज़रूर हूंदो आहे, पर जेकॾहिं न हुजे त ॿुधाए छॾ। ऊंधे थी वई आहे ज़िंदगी में बाबा, कोई बि कोन्हे को। प्लीज़ कम बैक। मां ज़िंदगी में कॾहिं बि तव्हांखे वरी तंग न कंदुमि, मां तव्हांजे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदुमि। प्लीज़ बाबा, छो हलिया विया आहियो वक़्तु? तव्हां एतिरो जल्दी छो मरी विया? एतिरो जल्दी तव्हां छो मरी विया बाबा? अल्लाह अजुन ओता कुन में हलो सती जोगिन ज़ात वो सारे सनासुन खे लारन सारी रात वो तन चली जी तात से लाहू दी
लॾे वया वो हाँ तो के कर वो पॉइंट होता है जिंदगी में कभी नहीं खा गया इन दुनिया में 4 किस्म जा माण्हू 4 किस्म जा माण्हू दुनिया में नंबर 1 उहे जिनके खबर तो न हूंदी आहे का पर उन्होंने खे इहा बि ख़बर न हूंदी आहे त उन्हनि खे का ख़बर बि आहे अहिड़े क़िस्म जा नादान माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे ऐं वक़्तु बि चओ पासो कयो उन्हनि खां कहिड़े वक़्तु बि कुझु करे सघनि था तव्हांखे नुक़सानु ॾींदा उहे कीप डिस्टेंस नंबर 2 उहे माण्हू जिन खे ख़बर त न हूंदी आहे पर हुननि खे इहा ख़बर ज़रूर हूंदी आहे त हुननि खे का बि ख़बर कोन्हे इहे जाहिल क़िस्म जा माण्हू आहिनि जिन खे तव्हां सेखारियो इहे सिखी वेंदा जाहिल लफ़्ज़ असां सिर्फ़ु गार में इस्तेमालु कंदा आहियूं जाहिल जेकॾहिं कंहिंखे चओ नाराज़ थी वेंदो पर असल में जाहिल जी माना आहे ख़बर जो न हुजणु अलाए केतिरनि शयुनि में असां सभु जाहिल आहियूं हे कुर्सी अलाए केरु ठाही आहे मूंखे ठाहे न ईंदी आहे मां हिन कम में जाहिल आहियां हे टेबल अलाए केरु ठाही आहे मूंखे ठाहे न ईंदी आहे मां हिन कम में जाहिल आहियां मां जेकॾहिं पोले ते चढ़ी करे बिजली सेट कयां मूंखे ठाहे बि न अचे धमाको थिए त तव्हां चई सघो था जाहिल तूं न करे तो दिलि वेंदी न आई आहे इन जे करे जेकॾहिं को चवे मूंखे ख़बर न आहे इहो वॾो इल्मु आहे इहा बि आम ॻाल्हि न आहे 3 क़िस्म जा माण्हू उहे माण्हू जिन खे ख़बर त हूंदी आहे पर हुननि खे इहा ख़बर न हूंदी आहे त हुननि खे का ख़बर बि आहे कंहिं शइ इहे गाफ़िल क़िस्म जा माण्हू आहिनि ग़फ़लत में ॿुॾनि तव्हां जेकॾहिं इन्हनि खे थोरो बि जाॻाईंदो इहे जाॻी पवंदा ऐं ख़ुदा जो कसम जे इहे गाफ़िल जाॻिया त हिन ज़मीन ते उहो इनक़लाब ईंदो जेको अॼु ॾींहं ताईं न आयो ऐं नंबर 4 उहे माण्हू जिन खे ख़बर त हूंदी आहे हर शइ जी ऐं हुननि खे इहा बि ख़बर हूंदी आहे त हुननि खे सभु शइ जी ख़बर आहे असल में उहे दाना आलिम ऐं ॾाहा आहिनि उन्हनि खां पुछंदो उहे तव्हांखे इल्मु ॾींदा उहे तव्हांखे राह रास्ते आणींदा 4 क़िस्म जा बस हेॾा तो दुनिया जे वॾे वॾे नाए सां तुंहिंजो तारीफ़ कराए तमामु वॾे नाए सां जंहिं कमाल जी थोरी जेको चवे थो त वक़्तु दिलि ऐं निंड इन टिन्हिनि जो पाण में अनोखो रिश्तो वक़्तु दिलि ऐं निंड बार बार इन जे करे तो रिपीट कयां त जीअं तूं सम्झी सघे नाक़िस ज़हन खे कंसीव करे सघे वक़्तु दिलि ऐं निंड अनोखो रिश्तो इन टिन्हिनि जो पाण नंढपण में वक़्तु बि हूंदो आहे निंड बि ईंदी आहे पर सुम्हण लाइ दिलि न चवंदी आहे जवानी में दिलि बि चवंदी आहे निंड बि ईंदी आहे पर सुम्हण लाइ वक़्तु न हूंदो आहे पछाड़ी में वक़्तु बि हूंदो आहे दिलि बि चवंदी आहे पर सुम्हण लाइ निंड न ईंदी आहे
इब्ने मरियम हुआ करे कोई, मेरे दुख की दवा करे कोई। बक रहा हूं जुनू में क्या क्या कुछ ना समझे खुदा करे कोई। तू कदें कब्रिस्तान में हो? कब्रिस्तान में तो उन कब्रुनि जी हालत खे गौर सां ॾिठो आहे। कीअं उहे कब्रूं पयूं हूंदियूं आहिनि। बज़ाहिरी तोखे लॻंदो सभु गहरी निंड में सुता पिया आहिनि सभु, पर ईअं न आहे। तोखे जेकॾहिं इहो इल्मु अची वञे त हिन वक़्तु कहिड़ी कैफ़ियत में आहिनि त तूं ईअं टंग ते चाढ़े मुंहिंजे साम्हूं न वेठो वञे। ज़मीन ते वेहण पसंदि करे ऐं फुकरान सां मिले आहे। तोखे जेकॾहिं इल्मु अची वञे हा त तुंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट न हुजे हा। तूं हैरानगी में ज़िंदगी बसर करे हा। छो त इहो सिर्फ़ कब्रुनि जी हालत, अकुल वारी अखि ऐं अकुल वारा कन ॾिसी बि सघनि था ऐं ॿुधी बि सघनि। त ईअं मुर्दा चवनि था त असां दोस्त हुजण जे बावजूद बि हिक ॿिए सां मिली नथा सघूं, रिश्तेदार हुजण जे बावजूद बि हिक ॿिए ॾे अची वञी नथा सघूं, पाड़े में रहण जे बावजूद बि असां हिक ॿिए खे ॾेई वठी नथा सघूं। असांखे मौत जो अहिड़ो त जाम पीआरो वियो आहे जो असांजा नरम जिस्म ढही चुका आहिनि, असांजा ख़ूबसूरत चेहरा फना थी विया आहिनि, असांजी तेज़दार ज़बानूं टुकर टुकर थी वियूं आहिनि ऐं असांजी अखियूं मिटी जो सुर्ग पाए तरा ॾेई वियूं आहिनि। असां हर वक़्तु अहिड़ी दहशतनाक ऐं हैबतनाक कैफ़ियत में ज़िंदगी बसर कयूं था जंहिंजे ख़तमु थियण जो को नाम निशानी न आहे। असांखे जेकॾहिं हिकु दफ़ो ॿीहर मौक़ो मिले ज़िंदगी में त असां सिर्फ़ु उहे कम कयूं जेके सिर्फ़ु इंसान जी भलाई जे लाइ हुजनि, ॿियो कुझु बि न हुजे। असांखे सिर्फ़ु हिकु दफ़ो मौक़ो मिले। जहान में ओ तुझा बड़ी हंदा चवे बेदी खण खण भी था कन मलाइक मौला पाक जा मलाइक मौला पाक जा कठो कागज़ जनी सच कमायो तन जा पीघा बिश्त लुडन जनी कूड़ कमायो ओ से तगाना जो ऋण चढ़ियासी रमज़ान से छॾनि ॻाल्हि खे, छो त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेकॾहिं मयत जूं ॻाल्हियूं, कब्रुनि जूं ॻाल्हियूं, कफ़न जूं ॻाल्हियूं, एक्सीडेंट, लाश, खून, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधंदे हुननि जी दिलि ख़राबु थींदी आहे ऐं उहे माण्हू उहा महफ़िल ई छॾे ॾींदा आहिनि, कोशिशि कंदा आहिनि उहा गैदरिंग बि छॾे ॾियनि। यू आर ऑल्सो वन ऑफ देम। सो हिन जे करे फ़िलहालु छॾनि ॻाल्हि खे। दूसरो मूंखे इहो ॿुधाए त फितरत जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? हीअ जेका फितरत आहे कीअं थो सम्झे? हिकु रख न यार, मथे को ढंग जो सवाल पुछो अथई, न त ख़ुश्क सवाल पुछी पुछी तबाह करे छॾियो।
फितरत तो फितरत आहे, को बि इनकार कोन्हे फितरत। ही जेको कुझु बि आहे फितरत आहे, ही जेको कुझु बि हिन काइनात में हले थो फितरत आहे, असांखे बि इनकार करणो कोन्हे। खिले जो तो खिले खिलाइण करे तो सिर्फ लफ्जी इकरार कजो, को बि अमली कारनामो सरंजाम न ॾिजो। मतलब फितरत जो एहतराम कंदे सदिन का सितारा पंहिंजी चमक बरकरार रखी वेठा आहिनि। सदिन खां वठी जॾहिं खां अकल पिया आहिनि, रोज़ रात जो टेम 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 पखी रोज़ सुबुह जो पंहिंजे आखेरे मां निकिरी वरी शाम जो पंहिंजे वापसि घोंसले में हलिया था वञनि। जॾहिं खां खन पिया जबल पंहिंजो वज़न बरकरार उहो ई रखी बीठा आहिनि जीअं हो पैदा थिया हुआ। हर शइ पंहिंजे मिदार में पंहिंजे वक़्त ते उहो ई आहे जीअं फितरत ते ठहियल आहे। हीउ इंसान ई आहे जेको पंहिंजे फितरत जे मुखालिफ़ पियो आहे। इन खां वधीक कहिड़े शर्म जी ॻाल्हि जो असां जे जागण खां अॻु पखी जागी था पवनि, असां सुता पिया पखी जागी था पवनि। यार बाप आज यार जुमिलो चोथी कमेंट्री, इन खां वधीक कहिड़े शर्म जी ॻाल्हि जो असांजे जागण खां अॻु पखी जागी था पवनि। यार वाह वाह वाह, केरु आया तूं? ओ माय गॉड यार, कथा दोण एॾा वॾा थॉट्स कंहिंखे पढ़ंदो आहे? इन खां वधीक कहिड़े शर्म जी ॻाल्हि जो असांजे जागण खां अॻु में अरे हिकिड़ो मिनट हाणे मां सम्झुमि त छा प्रॉब्लम आहे। ओ माय गॉड यार, मां यको सोचणु चाहियो त तोसां मसइलो छा आहे? ख़बर तो प्रॉब्लम कहिड़ो आहे? तोखे बि ख़बर आहे कहिड़ो प्रॉब्लम आहे। असल में तूं तमामु वॾो इंटेलेक्चुअल आहे, वॾो ॾाढो आहे, ऐं हे सॼी दुनिया हाणे तूं हिकिड़ो अकेलो ॾाढो हिकिड़े पासे ऐं सॼी चरी दुनिया हिकिड़े पासे। त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, हिन सॼी चरी दुनिया में तूं हिकिड़ो अकेलो ॾाढो त चरण वांगुरु ई लॻंदे न भाईजान? असल में तूं चढ़ो ई लॻंदे न माण्हुनि खे। प्रॉब्लम इहो आहे तमामु भाई गॉड, तमामु प्रॉब्लम इहो आहे तूं चढ़े वारो न आहे। असल में तूं ॾाढो आहे वॾो, तूं काफ़ी कुझु पढ़ियो आहे, पर तूं प्रॉब्लम इहो आहे तूं शयुनि खे तूं सम्झी न सघियो आहे। यकीन कर तोसां प्रॉब्लम इहो आहे, ॿियो को बि प्रॉब्लम कोन्हे। इहा हक़ीक़त आहे। मां हिन दुनिया में रिस्क कयां, मां हिन दुनिया में एडजस्ट न कर सघंदुसि। तो सही है। न कर सघंदुसि मां दुनिया में